मिस्टर नौजवान आदिल साईं अब्दुल्ला साहब इरफान बखर साहब MP बखर साहब दोस्त अस्सलाम माण्हू सभिनि सुहिणा पखी सभिनि हंच कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पियो पोइ अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे हक़ीक़त में ही थोरा न आहियूं असां तमामु घणा आहियूं तंहिंजे करे इन्हनि खे ईअं न सोचींदासीं जेको आहे थोरा माण्हू उनखे कॉल कई वई आहे ॿियनि खे न सभु थोरा बि असां तमामु वधीक आहियूं ऐं बेनिस्बत उन हवाले सां जो इहा सोच रखूं था त माण्हूअ जो छा आहे रुतबो छा आहे मान छा आहे उनजो केतिरो क़द आहे केतिरो किरदारु आहे इहे सभु शयूं जेके आहिनि दोस्त हिते वेही जेकॾहिं थोरो ॻाल्हाईंदा मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितरीनु रहंदो रोशन ब्रह्माणी अकेलो न आहे हुन सां काफ़ी दोस्त काफ़ी जेको आहे बिरादरी काफ़ी कम्यूनिटियूं फैलाड़ियल आहिनि काफ़ी रुख आहिनि साईं जा काफ़ी पासा आहिनि उस्तादनि जे पासे खां ॾिसंदो तमामु उते रिच आहे तमामु हुते शाहूकार आहे हुते बि बाक़ाइदे उन्हनि जे दरमियान हू गुलाब जो गुल लॻो वेठो आहे ऐं तमामु जेको आहे साराह जोॻो उहो अमल आहे जेका हिन जी टीचिंग लाइन आहे तमामु बहितरीनु उहो अमल आहे तमामु असां जॾहिं बि पुछंदा आहियूं शागिर्दनि खां त ॿिया उस्तादनि जा नाला ई उन्हनि खे यादि हूंदा आहिनि पर रोशन ब्रह्माणी जो तव्हां ज़रूरु ॿुधाईंदो माना हिन में साबित थियो त उते उस्तादनि में स्कूल में क्लास में नंढे ॿार खे बि इहा ख़बर आहे त हितां साईं असांजो उस्ताद आहे साईं रोशन ब्रह्माणी आहे त इहो न उहो साबित थो थिए त जेका टीचिंग लाइ छो त उहा अहिड़ी शइ आहे जेका माण्हू खे ॿार खे उतां कढी थी अचे नंढे खां वठी मथे ताईं उनजो मुकमिल तौर ते ॿार खे जेको आहे औलाद त आहे औलाद वालदेन त उनजो ज़िमेवारी आहे पर जेको किरदारु जेको उस्ताद जो रहे थो उन शागिर्द सां ॿार सां उन प्यार सां त उनजो जेको आहे वरी ॾिसो शान बि आहे मान बि आहे खेसि खे मां उनजे लाइ बि मुबारकूं ॾींदो त तमामु तारीफ़ जोॻा आहिनि उस्ताद जी लाइन सां अचूं था पॉलिटिक्स जे हवाले सां साईंजनि तमामु घणो जेको आहे सियासी रहिया आहिनि सियासी सोच रखी अथऊं ऐं तमामु मुतबादल शख़्सियत ऐं इंटेलेक्चुअल माण्हू जेके आहिनि उन्हनि सां सियासत में हिननि वक़्तु गुज़ारियो आहे ॾाढा हिननि जा तजुर्बा मुशाहिदा ऐं पली जे जहिड़ी शख़्सियतुनि सां गॾु रहणु ऐं काफ़ी शयूं हिननि जे गुज़रियूं आहिनि हिननि सियासत सां उहो हुनजो अलॻि हिकिड़ो हिसो आहे जंहिंमें हिन जी सुठी हिकिड़ी ॼाण आहे उन में तमामु महारत रखनि था वॾो तजुर्बो रखनि था ऐं असां सम्झूं था त जेकॾहिं उन हवाले सां बि साईं खां कॾहिं लेक्चर कराइजे काफ़ी कुझु ॿुधाईंदा छो त मां साईं सां जॾहिं मुलाक़ात मुंहिंजी न हुई मुलाक़ात खां अवल बि लाड़काणे में साईं जो मूं नालो ॿुधो ऐं उहो असांजो ज़ुल्फ़कार राजभर दोस्त हो उहो ॿुधाईंदो साईं असांजी हीअ टीम आहे हीअ तमामु बस क्लास ऐं जामशोरे में बि ॿुधाईं साईं रोशन ब्रह्माणी तां मां हैरान थी वियुसि मूंखे यार हीअ जेका वॾी ॻाल्हि आहे जॾहिं मां हिते अची ॾिठो वरी जॾहिं जामशोरे में शामिलु थियासीं त असांखे रोशन ब्रह्माणी जहिड़ा दोस्त मिलिया ऐं असां सिखियोसीं असांखे काफ़ी जेका ॼाण मिली ऐं हालांकि जामशोरे मुतलिक़ जेका ॼाण रोशन ब्रह्माणी ऐं असां गुरबत ॾिनी ऐं हालांकि मूंखे एतिरी ॼाण न हुई जॾहिं असां सलाड़ियासीं इन समाज में अची समाजी वर्क जॾहिं शुरू कयोसीं इहा ख़बर पई त हिते केतिरा मसाइल आहिनि जामशोरो असां ईअं ॿुधंदा हुआसीं त ॿ टे यूनिवर्सिटियूं न हिते जामशोरे वारा त आसूदा आहिनि उन्हनि वटि का बि तकलीफ़ कान्हे अनाज में कंहिं बि तकलीफ़ में न आहिनि पर जॾहिं असां डीप ॾिठोसीं त ॿारनि जा मसाइल औरतुनि जा मसाइल ऐं समाजी बुरायूं हिते बि हुयूं ऐं हिननि जे लाइ इहो ज़रूरी हुयो समाज में समाजी कमु कंदे रोशन साहब जो तमामु हुन में वॾो जेको आहे हथु आहे हिन में वेलफेयर जो कमु करण में ऐं तमामु तंज़ीमनि में मुहारत रखणु ऐं उनखे आइन जी शिकिल ॾियणु उनखे उन अंदाज़ उसूलनि ते हलाइणु ऐं पाण वरी पोइते रहणु ऐं कॾहिं बि हुन लालच या अहिड़ी ॻाल्हि न सोची त मूंखे कुर्सी मिले
ऐं पर उनखे पाण दोस्तनि मान ॾिनो आहे, पाण शान ॾिनो आहे, पाण उनखे जेको आहे मथे चाहिनि था त अहिड़ो जेको आहे हिन जो जेको किरदारु आहे, जेको हिन जो कदु आहे, हिन जो तमामु ऊचो आहे, हिन जो मथे आहे, तंहिंजे करे हुनखे जेको आहे उहा जाइ मिली आहे। असां तव्हां कुझु न करे सघिया आहियूं, पर हिनखे अलाह हिनखे इज़त ॾिनी आहे, अवाम जामशोरे जे हिनखे वॾो मान ॾिनो आहे। ऐं असां चाहियूं था त हिन जो जेको आहे हिन जी अञा बि वधीक जेको आहे अहिड़ा प्रोग्राम जॾहिं बि थिया त असां चाहींदासीं त सुठो प्रोग्राम साईं जो वधीक अञा बि करणु खपे। ऐं उन जे लाइ असीं सोचूं था त साईं जे लाइ हिकिड़ी अहिड़ो अलॻि हिकिड़ो प्रोग्राम बि अञा थियणु खपे त मुंहिंजे ख़्याल में सुठी ॻाल्हि थींदी। ऐं छो त हीअ असां उन मां कोन पुटंदासीं, काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके काफ़ी पहलू रहिजी था वञनि, काफ़ी अहिड़ा बि पर्सनल साईं जा अहिड़ा दोस्त हूंदा शायदि उहे हिते न अची सघिया, न शेयर करे सघिया, न ॻाल्हाए सघिया, अहिड़ा बि दोस्त हूंदा साईं जा नंढपण जा, की स्कूल जा, कॉलेज जा, इहे साइड जा, त उहे बि असां हालांकि असां बि ॿुधणु घुरूं था। ऐं सुठी ॻाल्हि आहे, हर पहलूअ सां जेका आहे ख़बर जेका ईंदी, सो तमामु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। हालांकि घणो ॻाल्हाइणो आहे ऐं दिलि खोले थो चवां त अॼु घणो ॻाल्हायां, पर छा आहे त कुझु दोस्त ॿिया बि ॻाल्हाईंदा, तंहिं हूंदे बि मां वरी बि साईंअ खे सलाम पेश थो कयां। साईं जा काफ़ी पासा आहिनि ऐं समाज जी हवाले सां तमामु रिच आहिनि। असां चऊं था असीं कुझु बि न आहियूं, जेको साईंअ जो कमु थियल आहे तमामु जेको आहे को बि प्रोग्राम हुजे उते तव्हांखे रोशन साहिब जो नालो ज़रूरु नज़र ईंदो। ऐं तव्हां सिंधी अदब जे हवाले सां हलिया वञो, ॿिया अहिड़ी तरीक़े सां बि सिंधी यूनिवर्सिटी जा प्रोग्राम हुजनि, सेवा जा हुजनि, ॿिया हुजनि, त बि तव्हांखे रोशन दुरामाणी तव्हांखे ऐं तमामु मिलंदो। पर तव्हां उनजे मुल्क ज़रूरु सिमाए ॾिसंदव हर वक़्तु। माना इहा वॾी ॻाल्हि आहे त अहिड़ा माण्हू घटि हूंदा आहिनि, तमामु हुननि वटि का अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं त बि चहिरे ते गुंज या नेड़ ते हुन ते धीर पिया नज़र ईंदा, पर न कॾहिं बि हिनखे ईअं न वेठो थिए। तमामु बहितरीनु तमामु दोस्त आहे। असां ख़ैसि दुआ था करियूं साईं जे जनमॾींहं जूं मुबारक सां गॾु असां इहा बि दुआ करियूं था त साईं अलाह सेहतमंदीअ सां ऐं तव्हां लाइफ में सुठो वक़्तु गुज़रे ऐं को बि हिनखे कोसो वाह न लॻे ऐं हमेशह सदाईं ईअं ई मुस्कुराईंदा, ईअं ई खिलंदा, ईअं ई बाग़ बहार सदा आबाद रहनि ऐं असांखे सेखारींदा रहनि, सदाईं ख़ुशि हुजनि। साईं खे सलाम पेश कयूं था। वॾी महिरबानी।